अस्सलाम वालेकुम। जीअं त 4 डिसंबर असांजे सिंधी सकाफ़त जे एकता जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं डिसंबर जे हर पहिरें आचर ते मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं इहो फ़ैसिलो KTN ऐं कावश पारां कयो वियो। मुल्क जो सदर आसिफ अली ज़रदारी अफ़गानिस्तान जे दौरे ते वियो हुयो त उन वक़्तु हिन जे मथे ते सिंधी टोपी पातल हुई, जंहिंखे नाम निहाद दानिश्वर ऐं एंकर पर्सन डॉक्टर शाहिद मसूद तनक़ीद जो निशानो बणायो। सिंधी टोपी खे तनक़ीद जो निशानो बनाइण बैदि सिंधी माण्हुनि में सख़्त नफ़रत ऐं जज़्बाती अंदाज़ छायल हुयो ऐं असांजे सिंधी मीडिया उन हीअ डॉक्टर शाहिद मसूद जे बयान ते सख़्त रद्द अमल ज़ाहिर कयो ऐं KTN कावश पारां इहो फ़ैसिलो कयो वियो त सिंध में टोपी अजरक जी मंता या उन जी हिम्मत अफ़ज़ाई लाइ हिकु ॾींहुं मल्हायो वञे ऐं डिसंबर जे महीने में उन ॾींहं खे मल्हायो वियो। उन ॾींहं जे मल्हाइण वारे ऐलान खां बैदि लखें सिंधी रोडनि ते निकिरी आया, जिन पंहिंजे सकाफ़ती लिबास पाए टोपी अजरक ऐं पटको ऐं जेके अजड़ियूं आहिनि उहा पंहिंजा जेके उन सिंधी क़ौमी लिबास औरतुनि लाइ आहिनि उन्हनि खे पाए ॾींहं जी मल्हाइण जी शुरूआति कई। सिंधी माण्हू इंतिहाई मुहबत सां इहो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। को वक़्तु इहो हुयो जॾहिं असां सिंधी हैदराबाद कराची में रहंदा हुआसीं या वेंदा हुआसीं त असां सिंधी टोपी पटको अजरक खे तमामु घटि इस्तेमालु कंदा हुआसीं, एतिरे हद ताईं जो असांजी जॾहिं ॿाहिराड़ी जा माण्हू कराची या हैदराबाद वेंदा हुआ त हू टूल प्लाज़ा खां टपण वक़्तु उहे पंहिंजूं टोपियूं अजरक पटका लाहे पंहिंजे थेलनि में विझंदा हुआ या खीसनि में विझंदा हुआ, छाकाणि त सिंधी टोपी ऐं अजरक पाइण खे हिकिड़ो माना जहालप या ॿाहिराड़ीअ जो निशान तौरु सम्झियो वेंदो हुयो। शाहिद मसूद जे तनक़ीद करण बैदि कावश ऐं KTN पारां उन जो भरपूर नमूने सां दिफ़ा कयो वियो त टोपी अजरक पटको असांजी सिंध जी सकाफ़त आहे जेका हज़ारे साल खां हलंदी पई अचे ऐं उनखे तनक़ीद जो निशानो बणाइण तमामु हिकिड़ो ग़लति ऐं ख़राबु अमल आहे, जंहिं सबबु कावश ऐं KTN पारां एकता ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो वियो। उन ऐलान ॾींहुं इहो चयो वियो त सिंधी क़ौम एकता जे ॾींहं ते पंहिंजो टोपियूं अजरक पटका ॿधी खुशियूं मल्हाईंदो ऐं सिंधी माण्हुनि उन जी मोट में भरपूर नमूने सां पंहिंजो सकाफ़ती ईद जो ॾींहुं मल्हायो। लखे माण्हू रोडनि ते निकिरी आया, जंहिंजे मथनि ते टोपियूं ऐं पटका हुया, कुल्हनि ते अजरक हुया, उन्हनि खे पंहिंजा क़ौमी लिबास पातल हुया। नंढो हुजे वॾो हुजे, पोड़ो हुजे या अदड़ी हुजे, भेण हुजे या अमड़ हुजे, उन्हनि हिन ॾींहं खे इंतिहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो ऐं जेके सिंध सां सिंधी सकाफ़त सां नफ़रत कंदड़ माण्हू हुया उन्हनि खे ज़बरदस्त नमूने सां मोट ॾिनी वई। उन खां बाद ही सकाफ़त जो ॾींहुं मुख़्तलिफ़ उनवाननि हेठि मल्हाईंदो पियो अचिजे। जेके उन वक़्तु उन साल जूं हालतूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे नज़र में रखंदे हर डिसंबर जे पहिरें आचर ते असांजो ही क़ौमी एकता ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। हिकु साल हिन ॾींहं खे दरिया सां भेट तौरु मल्हायो वियो ऐं उन खां बाद मुख़्तलिफ़ जेके बि असांजा क़ौमी हालतुनि तहत ॾींहं हूंदा आहिनि उन्हनि जे उनवान हेठि एकता ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे त हिन साल ॿोॾ ऐं बरसातुनि सबबु सिंधियुनि माण्हुनि जा घर तबाह थिया
उन्हनि जा ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया, माण्हुनि जा छपर छांव छिनिया विया। उहे बेरोयार मददगार रोडनि ते ऐं मुख़्तलिफ़ शहरी इलाइक़नि में पनाहूं वरितियूं। सिंध जी मईशत मुकमल तौर ते हिन वक़्तु तबाही जी बने ते बीठल आहे। हिन वक़्तु असांजे सिंध में सारियालो फ़सुलु न थी सघियो ऐं उहो लुढ़ी वियो, ॿुॾी वियो। माण्हुनि खे, सिंधी क़ौम खे अरबें रुपयनि जो नुक़सानु थियो। मथां वरी ही जेको कणिक जो ऐं चणनि मटरनि ऐं ॿियो जेको फ़सुलु पोखिया वेंदा आहिनि, उहे बि पाणी बीहजी वञण सबबु पोखिजी न सघिया आहिनि ऐं ही ॿियो फ़सुलु असांजो तबाह पियो थिए। फ़सुलु असांजी सिंध जो जेका ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि जी आमदनी जो वाहिद ज़रियो हिन वक़्तु ज़राअत ते अमल डिपेंड करे थो। हिन वक़्तु ज़राअत जी तबाह सूरतहाल सबबु सिंध हींअर वीराननि जो ॾेख ॾेई रही आहे। जेके हारी आहिनि, मज़दूर आहिनि, जेको ग़रीब तबिको आहे, वाइट किलर सफ़ेद पोश माण्हू आहिनि, उहो माली बहराननि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। केतिरा असांजा सिंधी हिकु वेले जी मानी लाइ परेशान आहिनि। उहे पंहिंजे बचनि खे खाराइण लाइ सख़्तु आज़ाब भोॻे रहिया आहिनि। मथां वरी हुकूमत, सिंध हुकूमत जी नाअहली जी इंतिहा आहे। सिंध जा माण्हू जेके हिन वक़्तु रोडनि ते, रस्तनि ते बेघर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, सिंध हुकूमत उन्हनि खे हिन वक़्तु ताईं आबाद करे न सघी आहे, उन्हनि खे रिलीफ ॾेई न सघी आहे। अफ़सोस त इहो आहे त हिन वक़्तु रिलीफ ॾियणु त पंहिंजी जॻह ते, पर उन्हनि इलाइक़नि मां पाणी जो नेकर ताईं न थी सघियो आहे, जंहिंमें केन शाह शहर मुकमल तौर ते अञा पाणी जे घेराव में आहे। असांजो काछे जो इलाइक़ो जेको बि आहे उहो पाणी जे वर चढ़ियल आहे। उतां जा माण्हू आज़ाब भरी ज़िंदगी गुज़ारनि पिया। जॾहिं हिते बरसातूं सैलाब आया, हितां मुख़्तलिफ़ दुनिया जा मुल्क पाकिस्तान जी सूरतहाल ते ॾुखारा थिया। उन्हनि अरबें खरबें रुपयनि जी इमदाद ॾिनी, पर इंतिहाई ॾुखाईंदड़ अमल आहे त उहा इमदाद जेके उजड़ी वियल घर हुया, उन्हनि ताईं न पहुची सघी आहे। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि त इहा आहे त माण्हुनि खे हिकु वेले जी मानी ताईं न पई मिले ऐं उन्हनि खे टेंट न ॾिना विया आहिनि जेके हू पंहिंजा अझा आबाद करे पंहिंजे बचड़नि खे उते रहाए सघनि। हिन वक़्तु सिंध जी सूरतहाल इंतिहाई ॾुखाईंदड़ आहे। हिन वक़्तु जेके सिंध हुकूमत जा वज़ीर आहिनि, जेके ब्यूरोक्रेट आहिनि, जेके ज़िलनि में ऐं डिवीज़ननि में जेके सूबाई सतह ते हुकुमरानी कनि पिया, उहे पंहिंजा त बिब भरनि पिया, पंहिंजा त बैंक बैलेंस ठाहिनि पिया, बे इंतिहा दौलत कठो कनि पिया, पर असांजे सिंधी माण्हू खे जेके सैलाब ऐं ॿोॾ बरसात मुतासिर आहिनि, उन्हनि ताईं रिलीफ पहुची न सघियो आहे। सिंध जी हींअर इंतिहाई ख़राब सूरतहाल सबबु हिन एकता जे ॾींहं खे जेको जंहिं अंदाज़ सां मल्हायो वेंदो रहियो आहे, उन अंदाज़ सां मल्हाइजी न पियो सघिजे, छो त किन इलाइक़नि में वॾे अंग में माण्हुनि जूं जेको आहे सो फोतगियूं थियूं ऐं उते अहिड़ा वाक़िया पेश आया जंहिंसां दिलि जेको आहे सो रत जा ॻोढ़ा पियो रोए। उन्हनि हालतुनि में ख़ुशियूं मल्हाइण बि हिकु इंतिहाई ॾुखाईंदड़ अमल आहे। उन सबबु हिन ॾींहं खे मल्हाइण जो सिलसिलो जारी रखियो वियो, पर ही ॾींहुं हाणे ॿोॾ मुतासिर जेके हिननि सानियनि में फोत थी विया आहिनि, उन्हनि जे नाले कयो वियो आहे। सिंध जा वेढ़ा वसंदा, सिंध थींदी आबाद। उन हवाले सां इहे उमेदूं खणी ही ॾींहुं मल्हायो पियो वञे त हिकु दफ़ो ॿीहर सिंध में ख़ुशहाली ईंदी, सिंध जे माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं ईंदियूं, सिंध जा माण्हू हिकु दफ़ो ॿीहर माली तौर ते मुस्तहकम थींदा, हू पंहिंजूं ज़मीनूं आबाद कंदा, उन्हनि जे घरनि में ॿीहर ख़ुशियूं ईंदियूं, हिकु दफ़ो ॿीहर सिंध में ख़ुशी वारो माहौल ईंदो ऐं उमेद कयूं था त ईंदड़ साल एकता जे ॾींहं खे ख़ुशियुनि भरो ॾींहुं करे मल्हायो वेंदो। हिन ॾींहं जी मल्हाइण जी शुरूआति उन वक़्तु थी जॾहिं आसिफ़ ज़रदारी
सिंधी टोपी पाए अफ़गानिस्तान जे दौरे ते वियो त हिकिड़े नाम निहाद दानिश्वर उन सिंधी टोपी पाइण वारे अमल खे तनक़ीद जो निशानो बणायो, जंहिं सबबि KTN ऐं कावश पारां उन नाम निहाद दानिश्वर खे भरपूर मोट ॾिनी वई ऐं सिंधी क़ौम खे सॾु ॾिनो वियो त हू पंहिंजो एकता जो ॾींहुं, सकाफ़त जो ॾींहुं भरपूर नमूने सां मल्हाइनि, जंहिंजी मोट में लखे माण्हू रोडनि ते निकिरी आया ऐं हिन ॾींहं खे ज़बरदस्त तरीक़े सां मल्हायो वियो। पंहिंजा क़ौमी गीत ॻाया विया ऐं पूरो सिंध में जेको ऐं समेत पूरी दुनिया में सिंधियुनि पंहिंजूं ख़ुशियुनि जो इज़हार कयो। सिंधियुनि जा गीत जेके आम हालतुनि में त हलाइण खे इस्टेब्लिशमेंट तरफ़ां या सगारियुनि धुरियुनि तरफ़ां हिकिड़ो गैर कानूनी अमल सम्झियो वेंदो हुयो, पर हिन वक़्तु उहे गीत, उहे असांजा झंडा जेको आहे ऐं ख़ुशियुनि मां लहराया ऐं ॻाया वञनि था। हिन वक़्तु जेका सिंध जी सूरतहाल आहे उन्हीअ खे बहाल रखण लाइ नेक नियती जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु जेका सिंध हुकूमत आहे उहो नेक नियतीअ जे बुनियाद ते जेकॾहिं कमु कंदी त असांजी सिंध हिकु दफ़ो ॿीहर हिननि वीराननि मां ख़ुशियुनि जी तरफ़ वधी सघंदी। पर जेकॾहिं जेका हिन वक़्त ताईं सूरतहाल बीहारी वई आहे, करप्शन खे हथी ॾिनी वई आहे, जेका ही बहाली वारो जेको सामान हुयो या बहाली वारी जेका रक़म हुई उन में इन हद ताईं करप्शन कई वई आहे जो इहा इमदाद जेके मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि ताईं न पहुची सघी आहे। जेके सगारा माण्हू आहिनि, इक़्तिदार में आहिनि, इक़्तिदार धणी आहिनि, चाहे उहो गवर्नमेंट मुलाज़िम हुजे या चूंडियल नुमाइंदो हुजे, उन्हनि पंहिंजा पेट त भरिया आहिनि, पंहिंजूं अलमारियूं ऐं टिजोड़ियूं त भरियूं आहिनि, पर सिंध जे हिकु ॿोॾ मुतासिर खे हिकु वेले जी मानी मिलण बि हिन वक़्तु इंतिहाई मुश्किल थी वई आहे। असां ॾाढो ख़ुशि हुयासीं त सिंध में जेकॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत अचे थी त सिंधी माण्हुनि खे फ़ाइदो थींदो, सिंधी माण्हुनि जा जेके ॾुख तकलीफ़ूं सूर आहिनि उहे दूरि थींदा, सिंधी माण्हू ख़ुशहाल थींदो। पर इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेका 15 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत हले पई, उन पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध जे मईशत खे, सिंध जे रोज़गार खे, रोज़गार जे ज़रियनि खे तबाह करे छॾियो आहे। हिन वक़्तु जेका सिंध जी वाहिद आमदनी जो ज़रियो हुयो ज़रात, उहा बि हींअर तबाह हाली जो शिकार आहे। हिन वक़्तु जेके सारियाला फसल पोखियल हुया उहे ॿोॾ ऐं बरसातुनि में लड़ी विया, तबाह थी विया। जॾहिं त असां हिन वक़्तु ताईं कणिक जी पोखाई करे न सघिया आहियूं, जंहिं सबबि 2 फसल सिंध जा तबाह थी विया आहिनि ऐं सिंधी माण्हुनि खे, सिंध जे ज़मीनदार आबादगार हारीअ खे किरोड़े रुपयनि जा नुक़सान थिया आहिनि, जंहिं नुक़सान जो अज़ालो थियणु ॾाढो मुश्किल आहे। हिन वक़्तु जेके घर नथा आहिनि उन्हनि घरनि खे ठाहिण लाइ ग़रीब माण्हू वटि पैसो त बिल्कुलु ई न आहे। मूं अव्हांखे ॿुधायो त हिन वक़्तु हिकु वेले जी मानी खाइण ई अवाम लाइ, माण्हुनि लाइ, सिंधियुनि लाइ आज़ाब बणिजी वई आहे त हू पंहिंजा मन ऐं छपर किथां अॾाईंदा। हिन वक़्तु ज़रूरत इन ई ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं जेके असांजा हुकुमरान आहिनि सिंध ते हुकूमत